लहरकीअ जे ॻोठाणनि पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ दाहींदे तहफ़ुज़ जी अपील कई आहे। ॻोठ कौड़ो खान लगारीअ जे रहवासी मोहम्मद हाशिम लगारी ऐं संदसि पुट अब्दुल कदीर लगारी चयो त संदनि बिरादरी जो एएसआई जहांगीर लगारी संदनि जी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे। हू खेनि बेगुनाह तंग करे पियो। हुननि चयो त एसएसपी घोटकी डॉक्टर फारूक लंजार खे शिकायतूं कयूं पर को तारुक न वरितो वियो, जंहिं ते जहांगीर आपे मां निकिरी रोज़ानो पुलिस अटाला मोकिले हिसाए पियो। मसला है पुलिस वाला सूबेदार है 6 नंबर से खड़ा है। मैं एसपी साहब कल पेश थिया तो बाबा को हटाओ हटाओ 24 कलाक खड़ा है घर मेरे बाला कुमार होता है मैं कुमार होता है 4 चक्कर मिल गई। अच्छा ये जो खान जाम ये कई फैसले च नहीं आता मेरा क्या कर दो। ॻोठाणनि मुतालबो कयो त बासर एएसआई जहांगीर लगारी ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk